कंडियारो शहर के खानगी स्कूल शहबाज स्कूलिंग सिस्टम में माहवार बयान रमज़ान करीम जो बाबरकत महीनो उनवान रोज़े की अहमियत और फज़ीलत ते अलामा मौलाना गुलाम मुजतबा राहू जो स्कूल के शागिर्दनि के खिताब कंदे चयो त रोज़े जो मरतबो और मक़ाम तमाम वॾो आहे। जेसि ताईं रोज़े खोलण जो वक़्तु न थिए, आज़ान न अचे, ऐसी ताईं खाइण पीअण बिल्कुलु नाहे हूंदो, भले निड़ी सुकी वञे। अॼु रोज़े रखण वारो इन मरतबे ते पहुचंदो आहे, उनखे वॾो मक़ाम मिलंदो आहे। उहो जेको इंसान एहसास असांजे दिलि में अचे थो त ॿियो केरु ॾिसे न या न ॾिसे, पर ख़ुदा ताला त ॾिसे रहियो आहे, उन करे आउं बिल्कुलु न खाईंदुसि। इहो एहसास रमज़ान शरीफ़ खां अलावा ॿियनि 11 महीननि में बि कजे त रब साईं ॾिसी रहियो आहे।